बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ताला जा करोड़ एहसान जैं अल्लाह साईं तव्हां असांखे दीन जी ख़िदमत जे लाइ मंज़ूर मक़बूल फ़रमायो आहे। जीअं तव्हांखे मालूमात आहे, ही ॾिहाड़ा हज जा ॾिहाड़ा आहिनि। काफ़ी दोस्तनि जो इसरार थींदो रहियो आहे फ़ोन ते मैसेजनि ते त महिरबानी करे साईं हज ऐं उम्र जो सिंधी जे अंदरि मुकमल तरीक़ो ॿुधायो वञे, छो त उर्दू जे अंदरि काफ़ी बयानात आहिनि। असांखे उम्र ऐं हज करण जे अंदरि खोड़ सारा माण्हू आहिनि या असांजी मस्तूरात आहे, उन्हनि खे तकलीफ़ आहे। पोइ इहा ज़रूरत महसूसु कंदे अॼु इरादो कयोसीं त उम्र जो मुकमल तरीक़ो तव्हांखे ॿुधायो वञे त उम्र कहिड़े तरीक़े सां कबो आहे। सभ खां पहिरीं तव्हां असांखे इहो सम्झणो आहे त जॾहिं माण्हू मर्द या औरत पंहिंजे घर खां निकिरंदो आहे हज ऐं उम्र जे सफ़र जे लाइ, त उन खां ॾींहुं ॿ अॻु में जेको मर्द आहे उहा पंहिंजी सफ़ाई सुथराई वग़ैरह करे, पुछूं वग़ैरह पंहिंजूं नंढियूं कराए, बग़ल जा वार ऐं दुन खां हेठियां जा वार सफ़ाई सुथराई करे पंहिंजी। ऐं जेकॾहिं को माण्हू कराची जे शहर जे अंदरि रहे थो या हिते असांजे इलाइक़े जे अंदरि रहे थो त एयरपोर्ट जे अंदरि तमामु सहूलियात मौजूदु आहिनि, गुसल खानो बि आहे, हर शइ आहे। त मसनून अमल इहो ई आहे, एहराम ॿधण खां पहिरीं तव्हां गुसल कयो। एहराम ॿधण खां पहिरीं जेकॾहिं गुसल नथा करे सघो, टाइम थी वियो आहे या टाइम जी क़िलत आहे, त तव्हां वज़ू करे, वज़ू करण खां बाद में जेको मर्द आहे ॿ अछा कपिड़ा हूंदा आहिनि, हिकिड़ी गोॾ हूंदी आहे हेठि ऐं ॿी चादर हूंदी आहे जेका मथे पाईंदो आहे। मथो उघाड़ो करिणो आहे, ॿिया सभु जिस्म जा कपिड़ा लाहे करे ॿिनि चादरुनि ऐं ॿिपटी चपल जे अंदरि हूंदो। औरत जा जेके कपिड़ा आहिनि उहे एहराम जे अंदरि आहिनि। यादि रखो, औरत खे पंहिंजो चहिरो खुलियल रखिणो आहे, उनखे लिकाए न। पर जेकॾहिं का अहिड़ी ख़ातून आहे जेका पर्दो करणु चाहे थी त उन जूं काफ़ी शयूं मिलंदियूं आहिनि जंहिंमें उहो कपिड़ो उनजे चहिरे खां माना मथे हुजे। उहो चहिरो जेको औरत जो आहे उहो सॼो उनखे ज़ाहिर करिणो आहे, उन में कंहिं बि क़िस्म जो को बि कपिड़ो वग़ैरह न हुजे, ठीकु आहे। उन खां बाद में जॾहिं मर्द एहराम पातो, गुसल कयईं या वज़ू करे एहराम जॾहिं पातईं, एहराम जे पाइण खां बाद में तलबियो पढ़ंदो, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक, नियत अॻ में करे छॾींदो, हज उम्र जी नियत थियल हुजे। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन्निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। जॾहिं तलबियो पढ़ंदो, हाणे इन माण्हू जे मथां उहे लवाज़िमात, उहे पाबंदियूं शुरू आहिनि जेके एहराम वारे जे मथां हूंदियूं आहिनि। ॻाल्हि हिकिड़ी ज़हन जे अंदरि यादि रखिजो, जेकॾहिं इते बि तव्हांखे तकलीफ़ थिए थी त असांजो मीकात घंटे ॾेढ ॿिनि खां बाद में हज जे सफ़र जे दौरानीअ 3.5 पौणा 4 कलाक लॻंदा आहिनि। कलाक सवा खां बाद में जेकॾहिं तव्हां हज जे जहाज़ जे अंदरि एहराम पाइणु चाहियो था त तव्हां जहाज़ जे अंदरि एहराम पायो, कोई मन कंहिं बि क़िस्म जो न आहे। आई ॻाल्हि सम्झ में? पर आसानी सां जिथे बि थी सघे रिलैक्स थी करे कयो, ठीकु आहे। हाणे जॾहिं तव्हां सफ़र करे मक्कतुल मुकर्रम जी सरज़मीन जे मथां जॾहिं तव्हां पहुचंदव, जिते तव्हांजी रहाइशगाह आहे, उते यादि रखो एहराम जी हालत में तव्हांखे ख़ुशबू वग़ैरह या ख़ुशबू वारो साबुण वग़ैरह इस्तेमालु नाहे करिणो। जेकॾहिं तव्हां ख़ुशबू वारो साबुण या ख़ुशबू वारी शइ इस्तेमालु कयो था त तव्हांजे मथां दम वाजिबु थी वेंदो। हाणे जॾहिं तव्हां उते पहुतव पंहिंजी रहाइशगाह खां, जेकॾहिं सम्झो था को पघर वग़ैरह या थकावट, त ख़ालिसतन ईअं ख़ाली पाणी सां तव्हां पंहिंजे जिस्म खे धोई सघो था। उनखां बाद में उहो ई एहराम तव्हां वेंदव मके जे अंदरि, जंहिं बि दरवाज़े खां, जंहिं बि रस्ते खां तव्हांखे आसानी लॻे मके जे अंदरि दाख़िलु थींदव। पहिरीं नज़र जॾहिं काबतुल्लाह ते पवे त तव्हां हिकिड़े पासे ॾे बीह करे ख़ूब अल्लाह पाक खां दुआऊं घुरो, अल्लाह तबारक व तआला जे आॾो ख़ूब तौबा ऐं इस्तिग़फ़ार कयो। उनखां बाद में हाणे उम्रे जे अंदरि जेके असांखे कमु करणा आहिनि, सभ खां पहिरीं तवाफ़ करिणो आहे। तवाफ़ खां बाद में 2 रकातूं मक़ाम इब्राहिम जे अंदरि नफ़िल पढ़णा आहिनि। उनखां बाद में सफ़ा ऐं मरवा जे दरमियान में सही करणी आहे। उनखां बाद में असांखे हलक यानी ठोड़ वग़ैरह कराइणी आहे। या औरत आहे त हीअ जेका आंगुर आहे, आंगुर जो हीअ पोरो जेको आहे, एतिरा इन खां थोरो मथे वार जेको आहे सो चोटी पंहिंजी उहा कटे छॾींदी, त हाणे एहराम खां फ़ारिग़ थींदा। हाणे तव्हांखे असांखे तवाफ़ जो तरीक़ो सम्झणो आहे। असांजा खोड़ सारा दोस्त वेंदा आहिनि, उनखे इहा ख़बर न पवंदी आहे त तवाफ़ शुरू काथऊं करिणो आहे, पूरो काथऊं करिणो आहे। जॾहिं तव्हांखे तवाफ़ जे शुरू करण जी ख़बर ई न हूंदी त पोइ तव्हां तवाफ़ सही नमूने सां अदा न करे सघंदव। उनजो तरीक़ेकार इहो आहे, हजर अस्वद जे बिल्कुलु साम्हूं हिकिड़ी कारी पटी हूंदी आहे। यादि रखो उहा कारी पटी तव्हांजे साॼे पासे खां हुजे। उतां खां तव्हांखे इस्तिस्लाम बिल हजर करिणो आहे। इस्तिस्लाम बिल हजर चइबो आहे हजर अस्वद खे बोसो ॾियणु। पर चूंकि रश घणी हुजण जे करे कंहिं मुसलमान खे ईज़ाउ या तकलीफ़ अचे थी, उते तव्हां पहुची नथा सघो, तव्हांजी रसाई नथी थी सघे, त तव्हांखे परते खां ईअं ॿई हथ खणणा आहिनि। ईअं तसवुरु करिणो आहे त हजर अस्वद असांजे आॾो आहे। तव्हांखे पोइ अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर
अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। ठीक है, बहरहाल इस्तिस्लाम बिल हजर कंदो, उन खां बाद में तव्हांखे तवाफ़ जो साॼे पासे खां हीअं चकर शुरू करिणो आहे। तवाफ़ जे दौरान हीअं तव्हांजो सीनो जीअं तव्हां गोल फिरो था उअं ई हुजे। जेकॾहिं तव्हां तवाफ़ जे दौरान हीअं पंहिंजो सीनो हेॾे फेराए छॾियो या हेॾे जेको आहे काबतुल्लाह खे ॾिसंदे तव्हां पंहिंजो सीनो हेॾे करे छॾियो त वरी उतां खां तव्हांखे वापसि थी करे वरी ॿीहर तवाफ़ करिणो पवंदो। इन शइ जो ख़ासि ख़्यालु रखो। हाणे तव्हां तवाफ़ कंदे कंदे रुकन यमानी या बाबे मुल्तज़िम ते हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में यादि रखो, बाबे मुल्तज़िम हुजे या रुकन यमानी हुजे, उते इलाही ख़ुशबू लॻल हूंदी आहे। जंहिं जॻह ते ख़ुशबू लॻल आहे तव्हां एहराम जी हालत में आहियो, इन शइ खां एहतियात कजो ईअं न थिए उहा ख़ुशबू तव्हांजे जिस्म जे अंदरि या तव्हांजे एहराम में लॻी वञे, तव्हांजे मथां दम वाजिबु थी वञे। हाणे जॾहिं तव्हां हिकिड़ो चकर ईअं फिरी करे वरी जॾहिं उते पहुचंदव वरी तव्हांखे ॿीहर साॻियो ई तरीक़ो आहे, इस्तिस्लाम बिल हजर करिणो आहे, वरी ॿियो चकर तव्हांखे करिणो आहे। ईअं तव्हांखे 7 चकर तवाफ़ करिणो आहे काबतुल्लाह जो। पहिरियां हाणे मर्द जेको तवाफ़ करण जे लाइ वञे थो, औरत जो त एहराम साॻियो ई आहे। जेकॾहिं मर्द वञे थो उनखे जेको कपिड़ो पातल आहे उहो कपिड़ो पंहिंजो हीअं कढी करे साॼे पासे खां हीअं बगल खां फेराए करे हीअं खाॿे पासे जे मथां चाढ़ींदो। 3 चकर जेके पहिरीं हूंदा उन में तव्हांखे थोरो अकिड़जी करे हलणो आहे, माना हीअ जेके तव्हांजा कुल आहिनि उहा ईअं हिलाए करे हलणो आहे 3 चकर में। बाक़ी जेके 4 चकर आहिनि उहे तव्हां आम ई जीअं हलणु आहे उअं ई तव्हां हली सघो था। जॾहिं तव्हांजा 7 चकर पूरा थिया तव्हांजो तवाफ़ हाणे हिते मुकमल थी वियो। हजर असवद खां पोइ ते मक़ाम इब्राहिम खां पोइ ते हरम जे अंदरि जिते बि तव्हांखे जाइ मिले तव्हां उते 2 रकातूं नफ़िल पढ़ंदव मक़ाम इब्राहिम जे अंदरि। ठीकु आहे, मक़ाम इब्राहिम जे अंदरि तव्हां नवाफ़िल पढ़ण खां बाद में तव्हांखे सफ़ा ऐं मरवा जे दरमियान में सही करणी आहे। आई ॻाल्हि सम्झ में? सफ़ा खां तव्हां ईंदव, सफ़ा खां सिधो वेंदो मरवा। इहा ॻाल्हि यादि रखो, उन में मथे खां हिकिड़ी साई लाइटूं लॻल हूंदियूं आहिनि। उन साई लाइटुनि जे दौरानीअ तव्हां जेके मर्द हूंदा उन्हनि खे बाक़ाइदा थोरो पंहिंजो भॼणो आहे। पर जेकॾहिं को माण्हू माज़ूर आहे, को माण्हू बीमार आहे या उनजी का मजबूरी आहे त पोइ जेतिरी उन में वुसत हुजे हले। बाक़ी औरत जेका आहे आम पंहिंजे रफ़्तार जे मुताबिक़ हलंदी, उनखे भॼण जी का बि ज़रूरत न आहे। तव्हांखे सफ़ा खां मरवा, मरवा खां सफ़ा, इहे 7 चकर लॻाइणा आहिनि। जॾहिं सफ़ा खां मरवा ते तव्हां पहुचो था उते जेकॾहिं तव्हां दुआऊं घुरणु चाहियो था त कोई मुज़ाइक़ो न आहे। काबतुल्लाह जी तरफ़ मुंहुं करे ख़ूब पंहिंजे ज़िंदगी जे गुनाहनि खे यादि करे दुआऊं घुरी सघो था। वरी अहिड़े नमूने सां जॾहिं तव्हां मरवा या सफ़ा ते पहुचो था उते तव्हांखे काबतुल्लाह जी तरफ़ जेको आहे पंहिंजो मुंहुं करे उते दुआऊं घुरणु चाहियो, बिल्कुलु घुरी सघो था। इहे 7 चकर तव्हांखे सफ़ा ऐं मरवा जे दरमियान में करणा पवंदा। इहो 3हों कमु थी वियो। चौथों हाणे आख़िरी जेको तव्हांजो कमु आहे तव्हांखे वञी करे हलक कराइणो। हलक जो मतिलबु छा आहे? जेको मर्द आहे उनखे ठोड़ कराइणी पवंदी, जेका औरत आहे उनखे आंगुर जो ही पोरो आहे, हिन पोरे खां थोरो मथे वारनि जी चोटी कटणी आहे। हाणे तव्हां वञी करे एहराम लाहे करे तव्हां उते जेतिरा वणनव नफ़ली तवाफ़ करे सघो था। जेकॾहिं नफ़ली तवाफ़ कयो था तव्हांखे ख़ुशबू वग़ैरह लॻी थी वञे त उन में कोई बि फ़र्क़ु वग़ैरह यादि रखो। उते सभ खां वॾे में वॾो अमल जेको आहे उहो तवाफ़ आहे। जेतिरो तव्हां खां पुॼी सघे ॾींहं जे अंदरि हर निमाज़ ते वञो था, कोशिशि करे अलाह ताला वुसअत ॾिनी आहे 7 तवाफ़ कंदा रहो। आम तवाफ़ जे अंदरि आम तवाफ़ जेको आहे उहो जेतिरो वणे तव्हां उनखे कयो। वरी जेकॾहिं तव्हां उते रहणु चाहियो था, ॿिया मज़ीद उमिरा करणु चाहियो था, को माण्हू पंहिंजे वालिद साहिब जे लाइ, वालिदा जे लाइ वफ़ात करे विया आहिनि उन जे लाइ, या जेकॾहिं तव्हांजो वालिद ऐं वालिदा जीअरो आहिनि, जीअरनि जे लाइ जेकॾहिं तव्हां उमिरो करणु चाहियो था त उनजो तरीक़ेकार इहो आहे, मस्जिद आइशा खां वञी करे वरी तव्हां एहराम ॿधंदव। जीअं तव्हांखे एहराम जो तरीक़ो ॿुधायो आहे उते गुसुल करण जी जाइ आहे। मसनूनी आहे त तव्हां गुसुल कयो, गुसुल नथा करे सघो त वुज़ू कंदव, वरी एहराम पाए तव्हां नियत उमिरा जी कंदव। वरी तव्हां तलबियो जॾहिं शुरू कंदव, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। वरी तव्हांजे मथां एहराम जूं पाबंदियूं शुरू थी वेंदियूं। मुख़्तसरन इहो आहे त बिल्कुलु सवलो ऐं आसान तरीक़ो आहे। 2 जुमलनि जे अंदरि तव्हांखे सम्झायां। 7 चकर तव्हां ऐं असांखे तवाफ़ जा करणा पवंदा। हजर असवद जे भरिसां कारी हिकिड़ी पटी हूंदी, उतां खां तव्हां तवाफ़ शुरू कंदो चारो तरफ़। 7 चकर तव्हां ॾींदव, मक़ाम इब्राहिम ते 2 रकातूं पढ़ंदव, सफ़ा ऐं मरवा जे दरमियान में सही कंदव। चौथों कमु इहो आहे तव्हां ऐं असांखे ठोड़ कराइणी पवंदी। जेकॾहिं औरत आहे त पंहिंजो हिन आंगुर जी पोरे खां थोरो मथे चोटी कटाईंदो, मर्द आहे त पंहिंजो ठोड़ कराईंदो, उनखां बाद में एहराम लाहींदो। बाक़ी एहराम जे अंदरि कहिड़ियूं शयूं आहिनि जिन जे करण सां गुनाह मिलंदो आहे, इहो इनशाअल्लाह तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं वरी ॿिए जेको आहे सो पंहिंजो पीरियड जे अंदरि तव्हांखे ॿुधाईंदासीं त हज जो आसान तरीक़ो छा आहे ऐं छा कबो आहे। उनखां बाद में
अच्छा असल छा आहे, माण्हू इन में लंबी चौड़ी तकिर कंदा आहिनि जो माण्हू वीचारा सम्झी न सघंदा आहिनि। मुख़्तसर क्लिप इन जे करे बयानु कयूं था त जीअं तव्हां ऐं असां सही नमूने सां सघूं। ऐं जेके दोस्त उते इबादत करणु वञनि त उन्हनि जी ख़िदमत में गुज़ारिश आहे त हिन नाचीज़ ऐं फ़क़ीर खे बि दुआ जे अंदरि यादि कजो। अल्लाह साईं सभिनी मुसलमाननि खे मक्कतुल मुकर्रम जी ज़ियारत, हजर असवद जा बोसा, सफ़ा ऐं मरवा जे दरमियान में सही, अल्लाह ताला पंहिंजो क़ुर्ब नसीब फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह साईं असांजूं इबादतूं पंहिंजी बारगाह जे अंदरि मंज़ूर व मक़बूल फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।